सिंध जे सीनियर वज़ीर शरजील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत ख़ैबर पख्तूनख्वा जे वज़ीर आला खे सिंध जे दौरे ते दिलि जी गहराइनि सां भलेकार करे मुकमल सिक्योरिटी फ़राहम कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सीनियर वज़ीर शरजील इनाम मेमण चयो आहे त वज़ीर आला जो उहिदो हिकु आइनी उहिदो आहे ऐं आइनी उहिदे जो मुकमल एहतराम कयो वियो आहे। उन चयो त PTI जे इंतिज़ामिया सिंध हुकूमत सां राब्ते में रही आहे। PTI तरफ़ां जेके यकीन दियानियूं करायूं वयूं हुयूं, अफ़सोस सां चवणो थो पवे त उन्हनि ते अमल न पियो कयो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण चयो त PTI खे ग्राउंड में जलसो करण खां कंहिं बि न रोकियो आहे, पर जंहिं नमूने रोडनि ते रैलियूं ऐं जलसा कढिया पिया वञनि, उन सां ट्रैफ़िक में ख़लल पइजी रहियो आहे ऐं आम शहरनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। उन चयो त कराची हिकु मेट्रोपॉलिटन शहर आहे। हिते कुझु सौ माण्हुनि जे गॾु थियण सां ई ट्रैफ़िक जा मसइला पैदा थी वञनि था। असां चाहियूं था त ख़ैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला ख़ुशि असलूबी सां पंहिंजो दौरो मुकमल करे वञे। हुन चयो त PTI जा कारकुन कानून खे हथ में न खणनि ऐं हुकूमत पारां जारी कयल गाइड लाइन्स ते अमल करे आम माण्हुनि जे अचु वञु मुतासिर न कई वञे ऐं कानून जी भञकड़ीअ खां पासो कयो वञे। हुन चयो त जलसे जे हवाले सां सिंध पुलिस तरफ़ां मुकमल सिक्योरिटी फ़राहम कई वई आहे। सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत जे हिदायतुनि ते अमल कयो वञे ऐं सिर्फ़ु उहे ई रस्ता इस्तेमालु कया वञनि जेके हुकूमत तरफ़ां मुक़ररु कया विया आहिनि।